लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आया डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु पीपल्स स्क्वायर ते अॼु मौजूदु आहिनि सिंध जो नामियारो लेखक इंजीनियर नसीर मेमण साहब ऐं ॿियो असांजो दोस्त आहे जनाब रफ़ीक मंगी साहब। अॼु असां पीपल्स स्क्वायर ते आया आहियूं। पीपल्स स्क्वायर सिंध हुकूमत जे पारां ही हिकिड़ो चौक ठाहियो वियो आहे जिते होटलूं बि आहिनि, रेस्टोरेंट बि आहिनि, सवें गाॾियुनि जी पार्किंग बि आहे ऐं हिकिड़ो सभ खां जदीद हिकिड़ो तर्ज़ तामीर ऐं जिते माण्हुनि खे अहसासु थिए थो त पंहिंजे खुॾड़ियुनि जहिड़नि घरनि मां निकिरी जॾहिं उहे ॿाहिरि अचनि था त उन्हनि खे छा छा महसूसु थिए थो। हिते मुख़्तलिफ़ जेके रेस्टोरेंट आहिनि उन्हनि जे खाधे जे हवाले सां अॼु ॾींहं ताईं का बि शिकायत न आई आहे। हितो जी इंतिज़ामिया जे हवाले सां बि अञा ताईं का शिकायत न आई आहे। जंहिं नमूने असांखे हिते सफ़ाई नज़र आई आहे, सुथराई नज़र आई आहे, असां सम्झूं था त KNIP कराची नेबरहुड जेको इम्प्रूवमेंट प्रोग्राम आहे उहो जेको सिंध गवर्नमेंट शुरू कयो आहे वर्ल्ड बैंक जे मदद सां, त उन प्रोग्राम जे लाइ ज़रूरी आहे त उन जी मेंटेनेंस जा बि जोगा बंदोबस्त थियणु खपनि। पर असां अॼु टई दोस्त हिते वेठा हुआसीं, सो मूं नसीर खां इहो पियो पुछो त नसीर भला हिते वेही कचहरी शुरू कजे त कीअं कजे? कचहरी त ख़ुदि ई माहौल ॾाढो इंस्पायरिंग आहे। ऐं ख़ासि तौर ते जीअं असां ॾिसूं था मजमूई तौर ते पब्लिक स्पेसिस घटि पिया थियनि, ॾींहों ॾींहुं घटिजनि था। आबादी वधे थी त पब्लिक स्पेसिस वधणु घुरिजनि, उन जे बजाय आबादी वधण सां पब्लिक स्पेस घटिजनि पिया था। ऐं इहो सिंध जे हर विचोले दर्जे वॾे दर्जे जे वॾी सतह जे शहर जो प्रॉब्लम आहे। अच्छा, पब्लिक स्पेस रुगो इन लाइ न आहे त तव्हां अचो कचहरी कयो था ऐं मानी था खाओ। इहो पूरी हिकिड़ी हेल्दी सोसाइटीअ जी डेवलपमेंट जो हिकिड़ो यूनिट आहे, हिकिड़ो एको आहे। सो हीउ जेको प्रोजेक्ट मां हिन जे बारे में ॿुधंदो रहियोसि ऐं दोस्तनि सां ज़िक्र ॿुधंदो हुउसि ऐं अॼु मुंहिंजी दिलि चयो त मां हली इहो ॾिसां। इस्लामाबाद में असां अहिड़ा स्पेसिस ॾिसूं था, लाहौर में स्पेसिस ॾिसूं था, इनफैक्ट कराची में बि आहिनि, काफ़ी आहिनि। या असां वटि हिकिड़ो ट्रेंड आहे त असां नेगेटिविटीज़ घणी प्रोमोट कयूं था। नेगेटिविटीज़ बि शहर जूं आहिनि, उहे बि प्रोमोट थियणु घुरिजनि, पर हीअ जेके सुठा कम आहिनि न, इहे बि शहरनि जे लाइ प्रोमोट थियणु घुरिजनि। सो मूंखे ज़ाती तौरु हीउ माहौल ॾाढो वणियो आहे। मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां त कराची जे विच शहर में ऐं हीउ उन लोकेलिटी जे लाइ आहे जिते लोअर मिडिल क्लास अची सघे थो। हिते मां प्राइस टैग्स ॾिठा पे चांहि जा, मानीअ जा, रिफ्रेशमेंट जा, तो मूंखे लॻो त हेठिएं विचोले तबिके लाइ अफोर्डेबल आहे। इलीट स्पेस बि कोन्हे को, ऐं वेल मैनेज्ड आहे, वेल मेंटेन्ड आहे, ॿार आहिनि, फैमिलीज़ आहिनि, हर उमिरि जो माण्हू हिते घुमे पियो सुकून सां हिकिड़े पुरफ़िज़ा माहौल में। इट साउंड्स वेरी प्लेजेंट। ॿियो मेडिकल साइंस में असांखे ॿुधाईंदा त कंहिं बि शहर जा जेके खुलियल स्पेस आहिनि न, उहे असल में उन्हनि जा फिफड़ आहिनि। ऐं उहे खुलियल स्पेस हूंदा त माण्हू साह खणी सघंदो। बिल्कुलु तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई त खुलियल स्पेसिस जेके आहिनि सो माण्हुनि जा फिफड़ आहिनि। जीअं ॾिसो ही 1.5-2 करोड़ जी आबादी आहे ऐं ही स्पेशली ही सफ़ा गुथियल आबादी आहे। त माण्हू चाहींदो हूंदो त जॉब, जेको माण्हू जॉब कंदो हूंदो, जेको माण्हू बिज़नेस कंदो हूंदो, शाम जो थोरो रिलैक्स थिए, थोरो घुमे, थोरो वॉक करे, ऐं उहो असां हिन पीपल्स स्क्वायर में ॾिठो आहे त इहे सभु मौजूदु आहिनि। माण्हू बेंच ते बि वेही सघे थो ऐं वरी जेकॾहिं उहो कुझु खाइणु पीअणु चाहे उहो खाई बि सघे थो। ऐं ॿियो नंढनि ॿारनि जे लाइ बि हिकिड़ी नंढी स्पेस जेको आहे सो डेवलप आहे। त हिन क़िस्म जूं शयूं ठाहिण लाज़मी आहिनि। ऐं पार्किंग जो वॾो, हेठि असां जॾहिं पार्किंग वियासीं त हिन गुथियल आबादीअ में पार्किंग जा ॾाढा प्रॉब्लम्स आहिनि। त माण्हू जेको आहे सो सही नमूने सां गाॾी पार्क करे थोरो घुमे फिरे, रिलैक्स थिए ऐं स्ट्रेस पंहिंजो ख़तमु करे ऐं पाण जेको आहे सो नवनि माण्हुनि सां मिले ऐं घुमे। त हीउ तमामु हिकिड़ो सिंध गवर्नमेंट जो KNIP हिकिड़ो ज़बरदस्त प्रोजेक्ट आहे। असांखे ॾाढी जेको आहे सो इंस्पायर कयो आहे हिन प्रोजेक्ट। मां हिकिड़ी ॻाल्हि पार्किंग जे हवाले सां ॿुधायां त असांखे त मीडिया जे करे या ॿियनि रेफरेंसिस जे करे सिंध सेक्रेटरीट में छॾींदा अॻे, हाणे नथा छॾनि। ऐं पोइ चयूं त पार्किंग जो आहे। हाणे हिन पार्किंग जो वॾे में वॾो फ़ाइदो हीअ आहे, मां समूरनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां त अॻे पाण सिफ़ारिशूं कराए गेट खां अंदरि वेंदा हुआसीं। हाणे हिकिड़ी ज़बरदस्त पार्किंग हेठि मौजूदु आहे। असां KMC जी जीअं ॿाहिरि पार्किंग जी फ़ी था ॾियूं, तीअं हेठि अंदरि फ़ी था ॾियूं। गाॾी तव्हांजी महफ़ूज़ ढकियल
ऐं तमीज़ में बीठी आहे, हर गाॾी जी जाइ उते आहे, ॿी का बि उते चरांद कान्हे का, त उहो जेको पार्किंग लाइ न सिर्फ़ु सिफ़ारिशी कल्चर आहे न, उहो बि हिन सां ख़तमु थियो आहे। ऐं तव्हां हाणे ॾिसंदव त हिन दरवाज़े खां वठी कबूतर चौरंगी ताईं हाणे सॼी सेक्रेटरीट जा रोड ख़ाली हूंदा आहिनि। अॻे उते बि रश हूंदी हुई, छो त उहे सभु जो सभु गाॾियूं पार्किंग लाइ हिक ॿिए सां सठियूं पयूं हूंदियूं। सो हेठि पार्किंग बि आहे, इहा हिकिड़ी वॾी सहूलियत थी। ऐं इन सहूलियत जे करे सिफ़ारिशी कल्चर या पार्किंग जो जेको होड हूंदो, लयबाज़ी हूंदी, उहा सॼी जो सॼी ख़तमु थी आहे। मां आख़िरी सुवाल तव्हां ॿिन्ही खां हिकिड़ो पुछणु थो चाहियां त सिंध गवर्नमेंट खे, माना असां कराची शहर ॾिठो आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टे ठाहियो, जंहिं नमूने वरी 35 सालनि खां पोइ सैयद मुराद अली शाह साहब जे वक़्त में वाइडन थियो शाहराह फैसल। अॻे शाहराह फैसल खां जेल चौरंगी ताईं कलाक लॻंदो, मां कई कलाक विझाया। हाणे 3 अंडरपास ठहियूं आहिनि, 2 मिंट था लॻनि नसीर। ईअं गुलशन इक़बाल वारो जेको यूनिवर्सिटी ताईं रोड आहे, मींहुं पवंदो रोड बंदि। हाणे उन्हनि सभु ड्रेनेज जा मसइला हल करे छॾिया, रोड बंदि नथा थियनि। नेमतुल्लाह खान खां वठी उन खां पोइ ऐं हाणे जेके अंडरपासिस ठहियूं आहिनि, तव्हां डिफेंस में ॾिसो, क्लिफ्टन में ॾिसो, जिते जिते सिंध गवर्नमेंट जी हुकुम हले थो, उते उन्हनि जंहिं नमूने जा कब कया आहिनि, उन सां घटि में घटि कम्युनिकेशन सवली थी आहे। छा था तव्हांखे फील छा थो थिए? तव्हां त थर पार्कर बि आहियो, त इस्लामाबाद में विच में कराची में थींदा था वञो, त पोइ उहा कराची हाणे तव्हांखे कीअं थी फील थिए? ॾिसो, कराची जेॾो वॾो शहर आहे, जहिड़ी हुनजी तारीख़ आहे, जहिड़ी हुनजी सूंहुं आहे, त कराचीअ जे इंफ्रास्ट्रक्चर ते ऐं कराचीअ जी सर्विस डिलीवरी ते जेतिरो कमु थियो ओतिरो आहे। बदकिस्मती सां 25-30 साल ई हिकिड़नि वॾनि दहशतगर्दनि मौतमारी, रतो छाण, बारूद जे थ्रू कंट्रोल कयल हिकिड़े टोले वटि यरगमाल थियल शहर हो। अॼु उहे कराची जा वॾा वारिस थी ऐं तकरीरूं कंदा आहिनि ऐं देही सिंध ऐं शहरी सिंध ॿुधाईंदा आहिनि। उन्हनि हिन शहर खे तबाही बर्बादु करे छॾियो। हितां इंडस्ट्री हली वई, माण्हू शाम जो निकिरणु छॾे ॾिनो, हिकिड़ो दहकाउ हुयो। उनजे भेट में हाणे हिकिड़ो ज़िंदगीअ जो अहसासु आहे। बाक़ी ज़ाहिर आहे हिन शहर में कई शयूं अञा वधीक करण जी ज़रूरत आहे ऐं हीअ त शहर जा मरकज़ी इलाइक़ा आहिनि। पर मूंखे ख़ासि तौर ते मां हिते मेंशन करणु चाहियां, शहर जा जेके असुलो खां पुराणा ॿाहिराड़नि जा इलाइक़ा उहे अञा बि 16वीं सदी जो लुक था ॾियनि, उन्हनि खे बि ध्यानु घुरिजे। ऐं हीउ सॼो शहरु असांजो आहे, इब्राहिम एदरी हुजे, मलीर हुजे, बिन कासिम हुजे, सदर हुजे, क्यामाड़ी हुजे, सभु असांजा इलाइक़ा आहिनि। इन सभिनी खे ख़ूबसूरत थियणु घुरिजे, इन सभिनी खे बहितर थियणु घुरिजे, इनखे सुठो इंफ्रास्ट्रक्चर, इनखे सुठियूं सर्विसिस मिलणु घुरिजे। सो उन में ग्रेजुअली हिकिड़ी इम्प्रूवमेंट आहे ऐं वक़्त सां गॾु शयूं, हेॾो वॾो शहरु 5-10 सालनि में को सॼो जो सॼो ट्रांसफॉर्म कोन थी सघंदो, उनखे वक़्तु लॻंदो, पर बहितरीअ जी हिकिड़ी शुरूआति असांखे नज़र अचे थी। रफ़ीक छा था चओ? बिल्कुलु, तव्हां जे इंफ्रास्ट्रक्चर जो वॾी ज़रूरत आहे, स्पेशली पार्किंग जी। जीअं तव्हां शाहराह फैसल जी ॻाल्हि कई, ऐं हेतिरे वॾे इलाइक़े में, हेॾे वॾे शहर में 3-4 शयूं करे सघजनि थियूं। मिसाल, दुनिया में त ईअं बि आहे, जेके वॾा वॾा शहर आहिनि, बैंकॉक या इन टाइप जा, उन में अंडरग्राउंड बि आहे, स्काई ट्रेन बि आहे, ऐं जेको आहे सो रोड नेटवर्क ज़बरदस्त आहे, ऐं उहो पॉसिबल आहे त हिते बि करे सघिजे थो। जीअं हाणे 2 इनिशिएटिव आहिनि, ग्रीन लाइन ऐं ऑरेंज लाइन, जेको सिंध गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट जी आहे, त इन टाइप जो। ऐं ॿी ॻाल्हि मां इहो बि चवंदुसि त इन ते बि सोचणु घुरिजे त हिननि जेके हिन टाइप जूं स्पेसिस आहिनि, जेके ॿियूं शायदि प्लान में आहिनि, त उन्हनि सां वरी इन्हनि खे लिंक कजे, त जीअं न सिर्फ़ु हितां जा माण्हू हिन खे जेको आहे सो लुत्फ़ अंदोज़ थी सघनि, पर कोरंगीअ जा माण्हू अचनि, औरंगीअ जा माण्हू अचनि, ऐं ॿियनि नागिन चौरंगीअ जा माण्हू अचनि, जेके आहिनि सो पंहिंजो शाम जो अची बस ते वेही हिन टाइप जे स्पेस में पंहिंजो घुमी फिरी ऐं वरी वापसि हलिया वञनि। आख़िरी ॻाल्हि हिकिड़ी मां इहा कयां त प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान ग्रीन लाइन जो इफ़्तिताह थो करे, ऐं गुज़िरियल हफ़्ते अंडर एक्सपीरियंस हुननि हिकिड़ी ऑरेंज लाइन जो इफ़्तिताह कयो आहे, ऐं उन्हनि में हू ॾिसंदा त कहिड़े किथे किथे नुक़्स आहिनि, छा छा आहे। इहे 2 प्रोजेक्ट जेके आहिनि, सिंध गवर्नमेंट
ऐं वफ़ाक़ी सरकार ॿिन्ही जे गॾियल सहकार सां थिया आहिनि। इन्हनि में बि टाइम जेको आहे न उहो टीणो चोणो लॻी वियो ऐं मां कराची जा शहरी जेके आहिनि न मोटर साइकिलनि ते बिना गाॾियुनि जे बिना लारियुनि जे बिना बसियुनि जे ही कराची दुनिया जो उहो बदनसीब शहर आहे जंहिंमें पब्लिक ट्रांसपोर्ट कान्हे। ऐं हाणे असां साईं मुराद अली शाह खे अॼोके ॾींहं जे मौक़े ते गुज़ारिश करणु चाहींदासीं त इहे जीअं ई लाइन्स ओपन थी वञनि ऐं जेको तव्हांजे ट्रांसपोर्ट जे मिनिस्टर ऐलान बि कयो आहे 260 गाॾियुनि जो, महिरबानी करे उन्हनि गाॾियुनि जा व्हील ऐं गाॾियुनि जूं मशीनूं उहे जल्दी हिते हलण बि खपनि ऐं माण्हुनि खे हिते सहूलियतूं ॾियो। उन जा फ़ाइदा इलाही था थियनि, समाजी तौर तिबी तौर ख़ुदि फाइनेंशियली। हिकिड़ो माण्हू आहे हाणे पेट्रोल जेको आहे 150 रुपए लीटर आहे, उहो नसीर साहिबु न्यू कराची खां हलंदो हिते 150 पूरो थियो, वेंदो 150, 300 रुपया महीने में उनजो 9000 रुगो पेट्रोल ते ख़र्चु अचे। इहो त अॻे मुंहिंजो 5000 कार ते ईंदो हो यार। ठीकु आहे, इन करे मां सम्झां थो मोटर साइकिलुनि जे रिक्शा जे अज़ाब खां बि शहर आज़ादु थियणु खपे। लंडन में पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, अमेरिका में पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, माण्हू पब्लिक ट्रांसपोर्ट यार उनजी बस जी टिकट ते रेल में बि चढ़ी सघे थो। इंतज़ाम कयो ही सर्कुलर रेलवे, इन ते सुप्रीम कोर्ट, इन ते हाई कोर्ट, इन ते सिंध गवर्नमेंट, फेडरल गवर्नमेंट सभु ॻाल्हाए बीठा आहिनि। शयूं हाणे शुरू कयो। लीडर टीवी खे ॾिसंदा रहो ऐं उन लीडर टीवी खे ॾिसण सां गॾु हिननि इलाइक़नि में चकर हणो, पंहिंजे ॿारनि सां अचो, पंहिंजे बचनि सां अचो, फैमिलियुनि सां अचो, पंहिंजे घर जा ॿुढा ऐं ॿुढड़ियूं उहे बि हिते वठी अचो, उन्हनि खे बि ॿुधायो त खुलियल फिज़ा में साहु खणणु, हे काश इहो तूं ॼाणी आहे आज़ादु फिज़ा छा थींदी आहे, उहो अॼु असांखे पीपल्स स्क्वायर में अचण सां महसूसु थियो। तव्हांजी वॾी महिरबानी।